ते ख़ल्क़ बीहजी विया। हर इंसान जूं ज़रूरतूं, ख़्वाहिशूं, उमेदूं, परेशानियूं रोज़ बरोज़ वधनि पयूं। इन दौर जे अंदरि जॾहिं इंसान इंतिहाई मसरूफ़ तरीन घड़ियुनि मां गुज़रे, हिक मोड़ ते ॿिहिजी वञे, इन डग सां पोइ जॾहिं ही बाबरकत क़ुरान ऐं सुन्नत जूं कचहरियूं थींदियूं आहिनि, पोइ जॾहिं हिन कचहरीअ में अची वेहंदा आहियूं ऐं आख़िर में जॾहिं दुआ थींदी आहे, ख़ैर जा हथ खणंदा आहियूं, त जेके दुनिया जा अणपूरा अधूरा कम हिते पहुचण सां सभु बिगड़ियल पाण ई बणिजी पवंदा। सुभान अल्लाह। दुनिया जूं ज़रूरतूं, आख़िरत जूं ज़रूरतूं, दुनिया जो सामान, क़ब्र क़यामत जो सामान हिन कचहरीअ मां मिलंदो आहे। अल्लाह से फरमाए बल तुसिरूनल हयात दुनिया वल आखिरत खैरुन व अबका। छा थी वियो आहे अव्हां खे जो दुनिया जे थोरे हिक महदूद मुद्दत जे लाइ अव्हां हमेशा वारी ज़िंदगी जेका आख़िरत वारी उनखे बर्बाद करे रहिया हो। त ही कचहरियूं सेखारनि पियो। पोइ हर महीने ये सिलसिलो अॼु न ठहियो आहे, बल्कि हिन सिलसिले के साल गुज़री चुका आहिनि। हर महीने इस्लामी तरीक़े सां चंड जी 14 जी रात दरबार आलिया हज़रत साईं मेहर शाह बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह जे इन अहाते में क़ुरान ऐं सुन्नत जे रोशनी में बगदाद जे बानी हज़रत से जनाब दस्तगीर पीरान पीर रज़ी अल्लाह अन्हु जे यारी शरीफ़ जी निस्बत सां ही गुल गॾु थींदा आहिनि। अॼु बि उन साॻे सिलसिले सां जुड़ी पिया हूं। ॿ ॻाल्हियूं प्यार ऐं मुहबत जूं क़ुरान ऐं सुन्नत जे रोशनी में अवां भाउरनि जे नज़र करे ऐं बाद में सभु गॾिजी धणी दर दुआ लाइ हथ खणंदासीं। शाल रब करीम असांजी तव्हांजी हाज़िरी पंहिंजे दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। बसि इन उमेद ते गॾु आहियूं। हाणे अवां भाउरनि खे गुज़ारिश आहे दुरूद शरीफ़ गॾिजी पढ़ायो त कुझु सिखी वठूं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु जी ज़ात पंहिंजे प्यारे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म फरमायो, ऐ मुंहिंजा दिल बर हबीब, ऐ मुंहिंजा प्यारा नबी, पंहिंजे उम्मत, पंहिंजी जमात, पंहिंजे कौम, पंहिंजे कलमे पढ़ण वारनि खे मां करीम रब जो पैगाम पहुचाए। उन्हनि खे फरमाए त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अजीब हिकिड़ो पैगाम असांखे मिलियो। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा सोना हबीब पंहिंजे क़ौम, पंहिंजे जमात, पंहिंजे उम्मत मुसलमाननि खे हुक्म फरमा त जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि जा ख़्वाहिशमंद आहियो, अगरि जेकॾहिं तव्हांजी दिलि घुरे पई त असांजो अल्लाह, असांजो रब करीम, असांजो पालनहार, असांजो महबूद, असांजो मसजूद अल्लाह असां सां मोहब्बत करे, सुभान अल्लाह, असां अल्लाह जा महबूब थी पऊं। रब करीम असां सां प्यार करे, असांखे पंहिंजो महबूब बनाए, असांखे पंहिंजो दोस्त बनाए। इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, जे अल्लाह जी मोहब्बत जा तालिब आहियो, अल्लाह जा महबूब बणजण चाहियो था, करीम रब जा दोस्त बणजण चाहियो था, त पोइ हिकु ई तकु अथव फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। अवां सभु जो सभु मां प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो, मुंहिंजी इताअत कयो, मुंहिंजी फर्मा बरदारी इख्तियार कयो। पोइ जॾहिं तव्हां पंहिंजे प्यारे नबीअ जी ताबेदारी, इताअत, ग़ुलामी ऐं फर्मा बरदारी इख्तियार कंदा त उन जे एवज़ में
युहिब्बुकुमुल्लाह, तो अल्लाह तव्हां सां मुहब्बत कंदो, रब करीम तव्हां सां प्यार कंदो। वयगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जॾहिं अल्लाह तव्हां सां मुहबत कंदो, जॾहिं रब करीम जा तव्हां दोस्त बणिजी पवंदो, त पोइ अल्लाह जे महिरबानीअ सां वयगफिर लकुम ज़ुनूबकुम, अल्लाह तव्हांजा गुज़िरियल गुनाह तव्हांखे बख़्शे छॾींदो। हिन करे जो वल्लाहु गफूरुर रहीम, बेहद मेहरबान आहे, वॾो मेहरबान आहे, उनजी बाज उनजो करम तमामु वॾो आहे, पोइ बख़्शींदड़ बा मेहरबान बा। अल्लाह जीअं नालो वॾो तीअं मूं वॾो आसिरो, ख़ालिक तुंहिंजी खांद जो परियों पांद न को, हाणे नालो रब संदो रहियो आहे रूह में। अल्लाह जी मुहब्बत जॾहिं बंदे खे मिलंदी, जॾहिं करीम रब जो कुर्ब मिली पवंदो, अल्लाह ताला फरमायो लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम, जन बाननि सां मां अल्लाह मुहब्बत कंदुमि, जन सां प्यार कंदुमि, जेके मुंहिंजा दोस्त बणिजी पवंदा, पोइ जेका बि शइ मां अल्लाह खां घुरंदा मां रब उन्हनि खे ॾींदुमि। जॾहिं बि घुरनि, जितो बि घुरनि, पर अल्लाह जे मुहबत मिलण जो जेको दर आहे, रब करीम जे कुर्ब जे हासिल करण जो जेको दर आहे, जेको अल्लाह जा पहुचण ताईं मार्फत जो जेको वसीलो ऐं ज़रियो, उहो आहे फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, अल्लाह जे सुहिणे हबीब जी ताबेदारी, अल्लाह जे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमा बरदारी। पोइ जन बि महबूब जी फरमा बरदारी कई, जन बि अल्लाह जे हबीब जी ग़ुलामी इख्तियार कई, उन्हनि खे रब करीम हिन दुनिया में ई पंहिंजो महबूब बणाए छॾियो। जेके अल्लाह जा महबूब बणिया, उन्हनि खे रब करीम दुनिया में ई वॾी इज़त अता कई। दुनिया ॾिठो हे जहान छॾे वञी उन जे कुर्ब में पहुता, पर असां तव्हां संदन जे दर ते आहे सारी रात सुबहान जागी जन यादि कयो, उन्हनि जो अब्दुल लतीफ चहे मिटीअ लधो मान, अदा पो किरोड़े कन सनाम अची अंगण उन्हनि जे। ताबेदारी छाखे चवंदे, इताअत कहिड़ी शइ जो नालो आहे? क़ुरान करीम समझाए थो, फरमाए थो मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। अल्लाह ताला फरमायो त ताबेदारी, गुलामी, इताअत, फरमा बरदारी ॿिनि शयुनि जो नालो आहे। ॿिनि ॻाल्हियुनि खे हुजूर जी ताबेदारी चइबो, ॿिनि शयुनि खे रसूलुल्लाह जी इताअत चइबो। कहिड़ियूं ॿ शयूं? क़ुरान ॿुधाए थो मा आताकुमुर रसूल, जो कुझु मुंहिंजो सुहिणो हबीब तव्हांखे ॾे, सुभान अल्लाह, जेका बि शइ महबूब तव्हांखे ॾे ख़ुशू तव्हां उनखे वठो। इहा ताबेदारी आहे। हुज़ूर जे दर तां जेका शइ मिले उनखे वठणु, इहा इताअत ऐं फर्मा बरदारी आहे। ॿुधी छॾियो वमा नहाकुम, ऐं जंहिंखां मुंहिंजो सुहिणो नबी तव्हांखे रोके अन्हु फंतहू, उनखां रुकजी पवणु, इहा हुज़ूर जी ताबेदारी आहे। सुभान अल्लाह, इन्हीअ खे इताअत ऐं फर्मा बरदारी चइबो आहे। जेका शइ अल्लाह जो रसूल ॾे उनखे वठो, ऐं जंहिंखां रोके उनखां रुकजी। इहा आहे ताबेदारी, गुलामी, फर्मा बरदारी ऐं इताअत। पोइ जन खे बि फर्मा बरदारी इताअत रसूलुल्लाह जी मिली पई, ऐं असांजो महबूब अॼु बि असांखे अता करे रहियो।
में मिले थो मुझे महबूब जी मुस्तनद हदीस पाक खसाइस कुबरा जे अंदर पर अल्लामा अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह मुहद्दिस थी गुज़रे हुआ उन बि बुज़ुर्ग मदार जो नबूवत जे अंदर किन ॿियनि बि बुज़ुर्गनि लिखियो आहे रहमतल लिल आलमीन हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार गुलाम सोने महबूब सां गॾु वेठा हा उन कचहरीअ जे दौरान वेठा हा वेठे वेठे संदन चाचो हजरत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे महबूब जे पाक चेहरे मुबारक के घूरे घूरे निहारे ॾिसे हुजूर जी ज़ात नेठ पाण फरमायूं हलक हाजतुन चाचा को कम आशा न सही कम कोने पाण फरमायो कम न आहे पोइ अहिड़े अंदाज़ में तूं ॾिसी पियो दिल घुरे थी ठीकु आहे वरी कचहरी हलंदी रही पर हज़रत अब्बास मुंहिंजे महबूब जे तरफ़ वरी वरी निहारे पियो सरकार वरी फरमायो हलक हाजतुन चाचा का हाजत आहे छा कम आहे को न मुंहिंजा साईं इन हदीस पाक मां साबित पियो थिए त असांजो नबी हाजत रवा नबी आहे त पाण फरमायो हलक हाजतुन का हाजत हुजे को कम हुजे त ॿुधाए न मुंहिंजा साईं वरी सरकार पंहिंजे कचहरी में मशगूल थिया आख़िर जॾहिं टियों दफ़ो ॾिठाई हुजूर फरमायो हलक हाजतुन को कम ख़ामोश थियो पाण फरमायो तूं न ॿुधाए पर मां त तव्हांजे दिलनि जा राज़ बि ॼाणिया सुभान अल्लाह कुझु तूं चवणु चाहीं थो पर चई नथो सघीं जी मुंहिंजा महबूब मिठा दिल जे अंदरि हिकिड़ी उमेद आहे हिकिड़ो दिल में राज़ टिकियो पियो आहे दिल घुरे थी त अवां सां शेयर करे वठां दिल घुरे थी त अर्ज़ करे वठां पाण फरमाइनि था चाचा चओ त बि बहितर आहे पर जे न चओ त बि मां तुंहिंजा दिल जा राज़ ॼाणियां थो पियो अल्लाह जा महबूब इहो ई इशारो फरमायूं त तव्हांजो कमु हुजे त ॿुधायो हलक हाजतुन मां तव्हांजी हाजत पूरी कयां पोइ अल्लाह जे महबूब में असांजा कम अॼु बि आहिनि क़बर में बि आहिनि त क़यामत जे ॾींहुं बि अगरि जेकॾहिं जग छुटंदो त सदके रसूलुल्लाह जी तफ़सीर नईमी जे अंदरि हिकिड़ी हदीस पाक मिले थी पर इन हदीस पाक खे ॿियनि बुज़ुर्गनि बि लिखियो आहे मुझे महबूब जी खिदमत में सैयदना हजरत अबू सईद खुजरी रज़ी अल्लाह ताला अन्हु दरबार रिसालत में हाजिर थे अरसो करे फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुंहिंजा दिल पर हबीब अॼु हिकिड़ो नओं वाक़ियो ॾिठो थम ॾिसण सां समझी न सघियो आहियां घुमंदे घुमंदे दिल हिक मोड़ ते बीहजी वई आहे आका रहनुमाई फरमायो अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां त जेकी ॻाल्हियूं पंहिंजे अकुल इल्म सां न समझी सघूं उहे तव्हां असांखे अता कयो हिन करे जो करीम रब जो हुकुम आहे यतलू अलैहिम आयाती व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफी दलालिम मुबीन अवां त असांखे सेखारियो आहे हिकमत तव्हांजे दर तां मिली दीन तव्हांजे दर तां मिलियो क़ुर अवांजे दर तां मिलियो सुन्नत जूं बरकतूं तव्हांजे दर तां मिलियो हीअ दुनिया बि अवांजे सदके आहे पर क़यामत में जग छुटंदो त सदके रसूल सुभान अल्लाह समझाए पाण फरमाए छा थो चवणु चाहीं से सिक लॻी त हज जा ॾींहं आहिनि हाणे हज त ख़ैर जो गुज़री वियो ज़ुल्हज जा ॾींहं गुज़रिया पर जिते हाजी सगोरा हज करण आया अरफात में हाजी सगोरा पाता जॾहिं हज करण वारा मिना ऐं मुज़दलिफ़े में पाता मुंहिंजा साईं उहो रंग बि ॾिठो में पर जॾहिं हज करे सभु वापसि मोटिया हज करण खां पोइ हुकुम आहे त तव्हां पंहिंजे वतन ॾे वापसि मोटो पंहिंजी बचनि जे तरफ़ मोटी वञो सलमान भाउ अल्लाह जो बानो थो फरमाए त भला तन जा से कंहिंजा भाग चे तो भला तन जा भाग जे मको ॾिसी मोटिया हाणे तव्हां मोटी अचो छो त मोटण इन में बि बरकत आहे अल्लाह जो क़ुरान समझाए थो त वल फज्र वल यालिन अशरु वशफ़ वल वत्र वल लैल इज़ा यसर क़ुरान करीम जेको फज्र जो कसम खयो आहे जेको हिकु सुबुह जो कसम खयो 10 रातिनि जो कसम खयो आहे 21 जो कसम 32 जो कसम इन फज्र मां मुराद अक्सर बुज़ुर्गान दीन मुफस्सिरीन किराम उहे लिखनि था पिया
जॾहिं हज जो सुबुह थींदो आहे, जंहिं ॾींहं ते ख़ुदा जी ख़ल्क़ हज अदा कंदी आहे, उन हज जे पहिरें पर उन सुबुह उन फजर उभरंदड़ सिज जे किरणनि खे ॾिसे अल्लाह ताला फरमायो वल फजर अॼो के सुबुह जो कसम आहे। तॾहिं थो चए त भला तन जा भाग जे मको ॾिसी मोटिया वञी सो ॾिठो में रोज़ो पाक रसूल जो। साईं मां वयुमि उते जिते हाजी सगोरनि हज अदा कयो। पोइ हज जे दौरान अरफात में बि हाजी सगोरा आया, मिना में पहुता, मुज़दलिफ़े में पहुता, हज जो ख़ुतबो उन्हनि ॿुधो, मस्जिद निमरा जे बरकतनि खे हासिल करे हज पढ़ी हलिया विया। साईं अॼु मां उते वियो हुयुमि जिते हाजी सगोरा शैतान खे पथरियूं हणंदा। शैतान खे छा हणंदा आहिनि? जी साईं, पथरियूं जा पत्थर। हिकु आहे पत्थर, इहा पथरी। इन मां साबित थियो त पत्थर उन जो वज़न जो अंदाज़ो आहे, एॾो वॾो हुजे इहो पत्थर आहे। ऐं पथरी उनखे चइबो आहे जेका नंढड़ी हुजे, ॿिनि आङुरनि जे वठण में अचे, इहा आहे पथरी। महबूब खे अर्ज़ु कयो आहे का पत्थर ऐं पथरी में फ़र्क़ु कयो आहे त सरकार ॿिनि आङुरनि सां पथरी खई, नंढड़ी पथरी खणी पाण फरमायो जेका ॿिनि आङुरनि में माप इहा पथरी आहे। साईं पोइ दुश्मन इब्लीस शैतान हुकुम ॾियो त असां हिनखे पत्थर हणूं। पथरी छो? अल्लाह अकबर। अल्लाह जे हबीब उन्हनि खे समझाइण जे लाइ पाण फरमाइनि था क़ुरान खोले पढ़ो। अल्लाह ताला फरमाए थो अलम तर कैफ फअल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअसिफिन मअकूल। सुभान अल्लाह। आहे तवज्जो, क़ुरान करीम खां बॻायूं सिखो त क़ुरान जहिड़ी नसीहत बि आहे कोन। त मुंहिंजा महबूब इन्हनि खे समझा। अल्लाह ताला जॾहिं हाथियुनि जे मुक़ाबले में अबाबील मोकिलिया हा बिहिजारतिन मिन सिज्जील, उहे पत्थरनि सां उन्हनि खे चुटनि पिया। उहे पथरियूं केतिरियूं जेका अबाबील पखीअ जे चुंभ में मापी। अबाबील पखी झिरकीअ खां बि नंढड़ो आहे। हाणे इन पखीअ जे चुंभ में घणनि केरनि जी पथरी मापंदी? हुई त नंढड़ी ज़रड़ी ही, पर क़ुरान थो चए बिहिजारतिन मिन सिज्जील, सख़्त पथरी हुई। सिज्जील केतिरी सख़्त हुई? मुफ़स्सिरीन लिखनि था जेके बुज़ुर्ग दीन इस्लाम जे समझाइण वारा, उन्हनि असांखे ॿुधायो त उहा हिकु पथरी जेका ॾिसण में त न हुअण जे बराबरि ज़रड़े बराबरि हुई, जेका अबाबील पखीअ जे चुंभ में मापे पई, उहा पथरी पखी जॾहिं मथां बीहे करे जेके अबरह बादशाह जूं फौजूं हुयूं उन्हनि जे मथे ते लोह जा टोप पातल हा, लोह जा कपिड़ा पातल हा, ज़िरहूं डबल डबल ऐं हाथियुनि जे मथां सवार हा। हू अबाबील पखी मथां बीही करे पंहिंजे उन चुंभ जो निशानो वठे, जॾहिं पंहिंजे टारगेट खे, पंहिंजे निशाने खे, पंहिंजे मंज़िल जे तरफ़ चुटनि पिया त उहा हिकिड़ी पथरी उन अबाबील जे चुंभ खां जुदा थियण वारी पथरी जॾहिं उन हाथियुनि जे मथां जेके फौजूं सवार हो उन जे लोहे टोपले जे विच ते किरे पई त अहिड़ो त धमाको थिए पियो जो उहा नंढड़ी पथरी उन लोहनि खे पार कंदे उन में सोराख़ कंदे, जे ड्रिल मशीन सां सोराख़ कढिया वेंदा आहिनि, उन जे कपिड़नि खे कटींदे, लोह खे कटींदे, ज़िरहुनि खे कटींदे, जिस्म खे कटींदी साड़ींदी, हाथनि खे कटींदी साड़ींदी, धरतीअ ते पहुती त ज़मीन बि ॾके थी पई, ज़मीन ताब न सही सघे, ज़मीन खां अंदरि दाख़िल थिए, इहा ज़मीन जे तहत आहे, पंहिंजो पार न खणी सघे, ॿी ज़मीन में पथरी दाख़िल थिए, अञा ॿी ज़मीन पार न खयो, वरी टी ज़मीन में ता त 7 ज़मीनुनि खां हेठि सुम्म रददनाहु अस्फल साफिलीन। ज़मीनुनि खां हेठि जहन्नम में उहा पथरी वञी पहुचे पई। हिकु पथरीअ जो हे कम हुई त नंढड़ी पर कम वॾा हा। पाण फरमायो जेके 7 पथरियूं हाजी सगोरो शैतान खे चुटे थो, इहे अबाबीलनि खां वधीक सख़्तु आहिनि।
उनखे चुटी ना रहो। अल्लाह अल्लाह। पोइ हज़रत अबू सईद खुदरी अर्ज़ो करे या रसूल अल्लाह उते जो पहुतो में हाणे हाजी सॻो रात हलिया विया पर असीं उते ॾिठा हमें हज़ारनि जे तादाद में लख वॾी खलक ही ऐं हिक हिक सत सत पथरियूं चुटियूं। पोइ उते जो चौधारी फिरी आयो में ॾाढी ॻोल्हा कया में पर उहे पथरियूं आहिनि ई कोन। चार पंज बुक तो मेड़िया ॾिठम त पथरियूं कोन्हनि के जिते 1 लख मुस्लमाननि जो गॾु थिए हिकु हिकु 7 पथरियूं हाणे 7 लख पथरियूं जिते गॾु थियनि से घटि में घटि 2 कारगाह त भरजनि। हिकिड़ी का ट्रक तो निकिरे मुंहिंजा राणा पथरियूं आहिनि ई कोन हे पथरियूं वयूं कान्हे। हुज़ूर फरमायो सईद ॻाल्हि ॾाढी भली पुछी दीन सिखबो आहे। हाणे महबूब उनखे कहिड़ो जवाब ॾिनो अवां दुरूद शरीफ़ मुहब्बत सां पढ़ो त 2 ॻाल्हियूं हासिल कयूं। सल्लल्लाहु तवज्जो तवज्जो सल्लल्लाहु अलैका या सब गरजी पो वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं पंहिंजी ज़िंदगी ॿुधाए थो। हज़रत अबू सईद त मां नंढड़ो हुयुमि अञा 11 साल 12 मुंहिंजी उमिरि ही अबू फौत थी वियो। अमर बेवा बणी असां ग़रीब थी वियासीं मिसकीन गुरबत जो दौर हो। पोइ हिकिड़े ॾिहाड़े अमर मूंखे हुकुम ॾिनो सईद पुट जी मुंहिंजी अम्मा ऐं सईद वञ दरबार रिसालत में वञी अर्ज़ कर या रसूल अल्लाह असां ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं मुंहिंजी अमर बेवा बणिजी चुकी आहे। 2-4 ॾींहंनि खां वठी असांजे घर में चुल्ह कान ॿरी आहे। राणा सदके जो माल अचे थो ख़ैरात जो माल तव्हां वटि अचे पियो कुझु असां ग़रीबनि मिसकीननि जी मदद फरमायो। इन उमेद ते हज़रत सईद खुदरी दरबार रिसालत में हाज़िर थी अची चुप करे कुंड में वेठो ऐं अदब सां सवाल बि न पियो करे घुरे बि न पियो चवे बि न पियो चुप वेठो आहे त महबूब मदीने जे साईं हुनखे ईंदो ॾिसी सरकार त दिलनि जा राज़ बि ॼाणींदा हुआ। तकड़ तकड़ में पाण पंहिंजे मिंबर पाक ते तशरीफ़ फरमा थिया ऐं मिंबर पाक ते जलवा फरोज़ थी सरकार ख़ुतबो फरमायो वाद नसीहत कंदे पाण फरमाइनि था मुंहिंजा ग़ुलामो ॿुधी छॾियो अगरि जेको इंसान पंहिंजे हाजतुनि पंहिंजे ज़रूरतुनि पंहिंजे घर जे मामलात में मखलूक जे अॻियां सवाल कंदो ॿियनि खां घुरंदो ॿियनि जे अॻियां हथ झलींदो त मुंहिंजो अल्लाह उन जी रोज़ी उन जो रिज़्क़ मखलूक जे हवाले करे छॾींदो तर तर जूं ठोकरूं पियो खाईंदो। पर जेको चवंदो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजन व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अलल्लाह फहुव हस्बुहु जेको अल्लाह ते तवक्कल कंदो जेको रब करीम जे मथां भरवसो रखंदो पोइ ॿुधी सॼो वफ़िस समाइ रिज़्क़ुकुम वमा तुअदून। सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए त रिज़्क़ तव्हांखे आसमान खां मिलंदो आहे वफ़िस समाइ रिज़्क़ुकुम रोज़ी जेको तव्हांजो रिज़्क़ आहे उहो अल्लाह साईं आसमान में रखियो आहे उन जो दरवाज़ो आसमान में आहे हालांकि तव्हां ॻोल्हियो उनखे ज़मीन ते वब्तगू मिन फज़लिल्लाह उनखे तलाश कयो पर मिलण जो ज़रियो आसमान आहे। पोइ तव्हां जेका शइ आहे ई आसमान में त पोइ दुनिया जे मथां हलो त अथा न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से तसल्ली दिल को मिलती है खुदा को याद करने जे ज़िक्र सां अल्लाह जे यादगिरी सां मुहब्बत कयो। हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि जी ज़ात जॾहिं हिन दुनिया मां पर्दो फरमायो विसाल फरमायो बुज़ुर्ग वसियत कई हुई त मुंहिंजी जनाज़े जी निमाज़ उहो शख़्स पढ़ाए जंहिं सॼी ज़िंदगी बिना वुज़ूअ जे आसमान खे न ॾिठो हुजे आसमान ते हुनजी नज़र ई न पई हुजे ऐं ॿिए नंबर ते पूरी ज़िंदगीअ में तकबीर ऊला क़ज़ा न कई हुजे। अदा सभु को अॼोके दौर में मसरूफ़ आहे हर इंसान खे पंहिंजा पंहिंजा कम आहिनि पोइ जेतिरो इंसान अॻिते वधंदो ओतिरा कम बि वधंदा
जेतिरो अॻिते वेंदो ओतिरियूं ज़िम्मेवारियूं वधंदियूं। हिकिड़ो इंसान आहे अकेलो, अञा परिणियो ई कोन्हे, छड़ो आहे, हिक जो ॿार आहे, पर जॾहिं शादी थी त हाणे घर जो ॿार आहे। पर जॾहिं ॿार थिया अञा ॿार वधिया, उहे त हिकु फैमिलीअ जो ज़िम्मेवार बणियो, हिकु घर जो। पर हिकिड़ा शख़्स उहे अहिड़ा अलाह जा बाना आहिनि जेके सॼे ॻोठ खे संभालींदा आहिनि। पर कुझु अहिड़ा बि अल्लाह जा बाना आहिनि जेके पंहिंजे पूरे राज क़ौम बिरादरीअ खे संभालींदा, पूरे राज बिरादरीअ जे वास्ते उन्हनि जूं ज़िम्मेवारियूं, उन्हनि जूं ॾुखनि सुखनि जूं जेकी ज़रूरतूं उन्हनि जे पूरा करण जे लाइ उहे ज़िम्मेवार रहंदा। जीअं तव्हां ॾिसंदा हो हिकिड़ो अफ़सरी जो जेको दौर आहे, जेको ब्यूरोक्रेसी जो सिलसिलो हले थो पियो, स्कूलनि जे अंदरि हिकु हूंदो आहे क्लास टीचर, ॿियो हूंदो आहे सभिनी जो हेड मास्टर, सॼे निज़ाम खे संभालींदो आहे। ऐं तरीक़े सां पोइ जेतिरो इंसान अॻिते थो वञे, कम वधनि था, जेको घर संभाले उनजो ज़िम्मेवारियूं, ॻोठ संभाले, राज संभाले, बिरादरी। पर वॾे खां वॾो ज़िम्मेवार त उनखे चइबो जेको मुल्क संभाले, बादशाह हुजे। उन जूं ज़रूरतूं, उन जा कम, उन जूं परेशानियूं ॿियनि खां वधीक हूंदियूं। हज़रत ख्वाजा निज़ामुद्दीन औलिया जंहिं वक़्तु संदन जो जनाज़ो मुबारक आयो, सॾु थियो त जनाज़ो उनखे पढ़ाइणो आहे, जंहिं सॼी हयाती बिना वुज़ू आसमान खे न ॾिठो हुजे, जंहिं पूरी ज़िंदगीअ में निमाज़ त पढ़ी पर तकबीर ऊला खे कदा न कयो हुजे, जॾहिं सॾु थियो हज़ारनि जे लखनि में जमायत बीठी हुई, पर कंहिं में बि इहो दम न हो जो कहिड़ो अॻिते थिए। जॾहिं सभु ख़ामोश थिया त जेको सभिनी में वॾो ज़िम्मेवार हो, जंहिंखे दुनिया खां सभिनी खां वधीक कम हा, उन वक़्त जो हाकिम हो, बादशाह हो, सबक़तगीन जेको दिल्लीअ जो हाकिम हो, उन अॻिते अची ख़ुदा जे ख़ल्क़ जे साम्हूं थी चए थो, अदा मां बादशाह त आहियां, मुंहिंजा कम तव्हां सभिनी खां वधीक आहिनि, मुंहिंजूं ज़रूरतूं तव्हां सभिनी खां वधीक आहिनि, मूंखे पंहिंजो घर बि आहे, पंहिंजा बचा बि आहिनि, मुंहिंजी क़ौम आहे, मुंहिंजी बिरादरी आहे, उन सां गॾोगॾु मुंहिंजो मुल्क आहे, इन सभिनी खे हलायां थो। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि हुअण जे बावजूदि सॼी हयाती बिना वुज़ूअ मां आसमान ॾे ॾिठो ई जे तरफ़ कॾहिं मां नज़र कोन कई आहे। अॼु थोरो कमु आहे, राति सॼी थ्रेशर ते थकिजी पियासीं, मसीने जे करे यारी शरीफ़ में शरीक कोन। अदा ठीकु से महिरबानी कयो, असांजे लाइ बि दुआ घुरिजो। हे पने जा महिमान वेठा अधु कोप चांहि तो पंहिंजे चांहि जे अधु कोप चांहि में इज़तुनि जा दावत लॻनि पिया। हिननि कचहरनि जो क़दुरु कर, छो त सभु कुझु मिलंदो आहे त अल्लाह जे दर तां, अल्लाह जे ज़िक्र तां मिलंदो आहे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि वॾो वक़्त जो घोष थी गुज़रे, पहिरियों सूफ़ी आहे। उन बुज़ुर्ग सां को शख़्स मिलण पियो वञे, जग ते कुझु जानवर पाण में ॻाल्हाए चवनि पिया, हज़रत जुनैद जान छॾे उते जो पहुचे नज़र करे त हज़रत जुनैद बगदादी साम्हूं वेठो। हुननि बि चयो माण्हू कूड़ ॻाल्हाइनि, जानवरनि कूड़ कथो सिखी, छा पिया चवनि त अल्लाह जे बाने निहारे चयो था, दिलि में टुक टुक थी थिएसि, दग ते पिया चवनि त जहान छॾे इहो तव्हां त वेठा हो, अबावे सचा उन्हनि ठीकु पिया चयो। से कीअं ठीकु चयो कि उहे पिया चवनि त अल्लाह जो बानो अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल थी, अल्लाह जो नालो हुन जे ज़बान तां बीहजी वियो आहे। पोइ उहा हिकिड़ी घड़ी बि जेको असां खां अल्लाह जो ज़िक्र जुदा थींदो आहे त पोइ उहा घड़ी असांजे लाइ मौत बराबरि हूंदी आहे। ज़ालहू ज़िक्र ज़ात जो हिक वेल न विसारीन, सनासी सुबहान खे सदाई सारीन, तो बहसंदी तस्बीह सां मुल्हिद खे मारीन, अदा इन पर पारीन वजी गुरसी गज में का पड़ी। ऐं मुंहिंजा साईं मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हज़रत अबू सईद खुजरी वेठो रहियो। सरकार जॾहिं इहो कमु फरमायो त जेको मखलूक जे अॻियां हथ टंगींदो ख़ुदा उनजी रोज़ी मखलूक जे हवाले कंदो। दिलि में सोचे त को न चवंदुमि, उमेद ते उथी जॾहिं घर पहुतो, अमर चवे थी सईद पुट कुझु वठी आए, अम्मा कीअं वठी अचां हुजूर जी ज़ात पाक। हे हुक्म फरमायो त जेको ॿियनि जे अॻियां सवाल कंदो उहो मुहताज बणिजी वेंदो। अम्मा मां मुहताज खां पाण खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ ख़ाली हथे उथी आयुमि। अमर चए थी शाबाश पुट, मुंहिंजे सुहिणे हबीब जी तो ताबेदारी अख़्तियार कई, हुजूर जी फरमा बरदारी अख़्तियार कई, मुंहिंजे दिलबर नबीअ जे हुक्म ते तो अमल कयो आहे। असांखे उमेद आहे त रोज़ी रिज़्क़ ॾियण वारो त करीम रब्बुल आलमीन आहे। सुभान अल्लाह।
जाथे जो ॾिस त मुख़्तलिफ़ एहतिजाज था हलनि से पुछड़ीअ ते पाणी कोन्हे पुछड़ीअ ते पाणी राति जो हिकु अलाए ॿ बजा पिया थियनि चइसि टई वाह गॾु था वहनि पर उथलनि था पिया हाणे टिनी वाहनि तां पुलनि तां गुज़रणो पवंदो पोइ अॻियो का मदे जी अलाए कहिड़ो कचे मुंहुं निकिरऊं कलमो पढ़ऊं हाणे उते पहुचंदे उन टिनि वाहनि ते चइसि गाॾीअ खे थधो कयो ॾिसो त सही जेके पुछड़ीअ वारा दाऊ पिया कनि हाणे त वाह उथलनि था पिया एतिरो पाणी वाहन में हले पियो हक़ आहे बुनियादी हक़ आहे तव्हां पंहिंजो हक़ पंहिंजे हुकूमत खां हासिल करण लाइ घुरी सघो पिया पर अदा पुछड़ीअ ते पाणी तॾहिं पहुचंदो जॾहिं दरिया वहंदा दरियाहनि में न हूंदो त वाहन में किथां ईंदो पोइ हुकूमत दरियाह जो पाणी तव्हांखे आबपाशी निज़ाम जे सूरत में हिकु इरिगेशन सिस्टम जे निज़ाम में तव्हांखे पुछड़ीअ तो ई पहुचाईंदी पर दरियाहनि खे वहाइण वारो केरु हुकूमत जो कम ना है वक्त जा बादशाह आजिज़ बणजी वेंदा खुदा जी ज़ात पाक फरमायो त तव्हां उन तरफ़ त तवज्जो ॾियो व अंज़लना मिनस समाए माअन फअख़रज बिही मिनस समरात रिज़क़न लकुम फला तजअलू लिल्लाह अंदादन व अंतुम तअलमून जेको तव्हांखे आसमान खां पाणी ॾींदो आहे पोइ आसमान जे पाणीअ सां दरिया वहंदा समंदर वहंदा वाह वहंदा या फिटल ज़मीन आबाद थी पवंदी चवण जो मक़सदु हीउ आहे त रोज़ी ॾियण जो मिलण जो दरवाज़ो आसमान में पाणीअ जे मिलण जो दरवाज़ो आसमान में आहे पोइ असां तव्हां ते बि हक़ आहे छा खाऊं वञी छो ॿेली बीहे ॿियनि जो वठ कंजक करीम जी आ जग जो वाली जो अदा सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अलाह हसी अल्लाह जो वरी हुकुम कहिड़ो मिलियो अल्लाह ताला फरमायो त रोज़ीअ जो दरवाज़ो पाणीअ जो दरवाज़ो रहमत जो दरवाज़ो जो कुझु बि मुंहिंजो निज़ाम उहो तव्हांखे मिलंदो फत्तबिऊनी मुंहिंजे सुहिणे हबीब जे तरफ़ जेको बि निज़ाम आहे जेका बि शइ मूं वटां तव्हांजी मतलूब आहे ज़रूरत आहे उहा ज़रूरत तव्हांखे मिलंदी दरबारे रिसालत खां फत्तबिऊनी युहब्बिकुमुल्लाह मुंहिंजे महबूब जी इताअत कयो फरमा बरदारी कयो पोइ अल्लाह जे हबीब जे दर ते जेके अॼु बि पाता मुंहिंजे महबूब जे मुहबत प्यार भरनि ॻाल्हियुनि में जिन खे दिलि खे सुकून मिलंदो आहे कंदे पचार पिरीअ जी अचे जन आराम अदा कंदे पचार पिरीअ जी अचे जन आराम दुनिया तिन लैदाम पुछनि मौसम मौत जी पर बेटा साहब तो फरमाए त या हुज पिरन वटे या कर पिरन जी पचार इन बिन धुरन खां धार कादिर कंहिंखे न करे पचार चइबो आहे पिरीअ जूं ॻाल्हियूं करणु ज़िंदगी मुबारक जूं ॻाल्हियूं हिक ॿिए खे ॿुधाइणु इहा पिरनि जी पचार आहे हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मान थो चए कंदे पचार पिरीअ जी जेके रसूलुल्लाह जूं ॻाल्हियूं करे ख़ुशि थियनि उहे त पुछणी मौसम मौत जी पिया दुनिया दाम क़ैद बराबरि दुनिया में गुज़ारींदा आहिनि अहिड़े तरीक़े सां भिटाई साहिब वरी दुआ कई चए थो या हुज पिरनि वटि या त पिरीअ खां परे बि न थी या कज पिरण जी पचार या उन पचार में पंहिंजो वक़्तु गुज़ार इन ॿिन धुरन खां धार कादिर कंहिंखे न करे पर वरी हज़रत शाह अब्दुल करीम बुल्ली वारो बुज़ुर्ग उहो थो चए त पचार त कर पर उन पचार जो बि को हक़ थी चए थो ही कन गाॾ हा ॾई के ॿिया कन गिन्हे जो पोइ उन्हनि साण सुणे जो पिरियां संदियूं ॻाल्हियूं कचहर जे ॿुधण जो बि को हक़ आहे हज़रत शाह अब्दुल करीम बुल्ली वारो जेको लतीफ़ सरकार जे खानदान सां तालुक़ रखे थो ॾाढो पर ॾाढो अञा बि अॻिते मूंखां कंहिं पुछो इहो बुल्लीअ वारो छो थी इन में हिकमत कहिड़ी आहे या हिकिड़ी अजीब मज़मून रखे थी पई कंहिं वीचारी सादी माई साहिबा खे कंहिं नवाब कंहिं सरदार हुकुम ॾिनो हो थाल हिकिड़ो भत जो कोसो गरम देगड़े मां निकितो चयो इहो फ़कीर सैयद कुंड में वेठो थी इहो गरम भत जो थाल हिनजे पुठीअ ते त हारे माईअ वीचारे खे कहिड़ी ख़बर त हीउ सैयद सगोरो छा थींदो आहे उहो गरम थाल भत जो खणी जॾहिं हुन फ़कीर जे पुठीअ ते हारियो
हेॾे होॾे निहारे चए थो अमां तुंहिंजूं लख महिरबानियूं हूअं ठरण में देरि करे आ हाणे पाण ई ठरी ॿिया बि खाओ हितो ई पिया लाहींदासीं खाईंदासीं त माई साहिबा क़दमनि ते किरी पई अल्लाह अकबर सैयद आले रसूल हो ऐं सैयद आले रसूल उन जूं जेके खूबियूं वस्फूं हूंदियूं आहिनि उन्हनि मां आला खां आला जेको उन जो सिलसिलो नसब जेका उन जी वस्फ उहा सैयद जी आले रसूल जी वॾी सुञाण ऐं निशानी इहा हूंदी आहे हू माफ़ कंदड़ दरगुज़र कंदड़ हूंदो रसूलुल्लाह जे आल जी वॾी निशानी आहे दरगुज़र कंदो माफ़ कंदो ऐं ॿिए नंबर ते सैयद आले रसूल जी जेका खूबी ऐं निशानी उहा आहे त सैयद आले रसूल हमेशह सखी हूंदो उन्हनि जे दर ते पई पलबी लंगर उन्हनि जो बंदि थींदो ई कोन्हे को 24 कलाक सिलसिलो पियो हलंदो रहंदो ऐं मुंहिंजे महबूब जे पाक आल ऐं खानदान अहल बैत अतहार जे दर जो सिलसिलो जुड़ियल आहे ऐं महबूब जे पाक उन नूरानियतों कुर्बान तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तो है ऐने नूर तेरा तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सब घराना नूर का सुभान अल्लाह भाई साहिबा पिशेमान थी परेशान थी आॾो अचे बीठी से मूंखां त खता थी पर तूं सैयद आले रसूल आ पतो पियो मूंखे माफ़ कर अल्लाह जे बारे क़ुरान पाक जी आयत तिलावत कंदे पाण फरमाइनि था अम्मा मुंहिंजे अल्लाह तुंहिंजे चवण खां अॻु मूंखे तुंहिंजी पारत कई आहे रब करीम जो हुकुम आहे वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह तो चवे त कावड़ न कंदा कयो अम्मा मां छो कावड़ में अल्लाह तो चवे त माफ़ करे छॾींदा कयो अम्मा माफ़ी घुरण खां अॻु मां तोखे माफ़ कयो आहे पर मुंहिंजो रब थो चए त महिरबानी बि कयो हाणे घुर त ॾियां महिरबानी कयासीं जेको ॾेई सघो पाण फरमायो क़यामत ताईं तुंहिंजो नालो मुंहिंजे नाले सां गॾु हलंदो अॼु बि हले थो शाह अब्दुल करीम खां जुड़ी पियो पर अचो कुझु पंहिंजे मंज़िल ॾे हलूं मामलो घणो वेकरो थींदो पियो वञे पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु आहे तवज्जो त केतिरो जंहिंजी ज़िमेवारी जो मामलो आहे वक़्त जे बादशाह खे केॾियूं वॾियूं ज़िमेवारियूं केॾा वॾा कम हुआ पर इन्हनि कमनि हुअण जे बावजूद अल्लाह जे ज़िक्र सां एतिरी मुहबत हुई जो पूरे हयातीअ में तकबीर ऊला कज़ा न थी पूरी ज़िंदगीअ में बिना वुज़ू आसमान खे कोन ॾिठई हितां सबक़ पिराए ख़ुदा जे नेकनि सालिहनि जे दर ते अचण खां पहिरीं पंहिंजी ज़िंदगी में इनक़लाब पैदा कयो सलमान बा अल्लाह वारनि जे दर खां उन सखावत खां संदन जे फैज़ खां कुझु बरकतूं हासिल करे कुझु सिखी वठो ऐं यारीअ वारे जवान जे दर जो त सबक़ ई निरालो अंदाज़ ई निरालो आहे मूंखां कंहिं पुछोसि हिक ई पीर जी यारी था कयो हिते पाकिस्तान में अहिड़ो को कोन्हे जंहिंजी यारी मुंहिंजो उन बराबरि को हाणे त ॾेखार थी विया हो ख़ुदा जे ख़ल्क़ खे गुमराह न बनाए तुंहिंजे मोड़ ते बिहारे छॾियो थी जो तो दीन खे त कयो आहे टुबड़े में बंदि तालिब मदरसो चंदो तालिब रिलियूं बि वठा दो मंडीअ में शुहारा पोपा था हाजी मुला अॻ में पहुची वियो ठीकु आहे पर तूं एतिरो त सम्झाए तालिब मदरसो मदरसे जो निसाब छा थो पढ़ाई हर किताब जो हिकिड़ो निसाब आहे न प्राइमरी कोर्स आहे मिडिल क्लास आहे वरी उन खां पोइ कॉलेज जो निज़ाम आहे यूनिवर्सिटी जो निज़ाम आहे हर मामले में कमीशन थींदी आहे सीएस थींदी आहे मुख़्तलिफ़ उलूम पढ़ाया वञनि था मुख़्तलिफ़ मकतबनि में मुख़्तलिफ़ तौर तरीक़े जा इल्म पढ़ाया वञनि पिया मदरसे जे अंदरि आलिम छा पढ़ंदो कहिड़ा कहिड़ा इल्म पढ़ाया वञनि था तोखे ॿुधाईंदो जेको दर्स निज़ामी जो कोर्स आहे उन में सभ खां पहिरीं इब्तिदा में शुरूआत में जेका तालीम हले पई सरफ ऐं नहव खां तूं शुरूआत त कई ठीकु अॻिते मरहलो कहिड़ो ठहे थो पियो ॿुधाईंदो हलंदो त पोइ अदब पढ़ाइबो मंतक़ पढ़ाइबी इल्म कलाम पढ़ाइबो आहे
फिक्र पढ़ाइबो उसूल फिक्र पढ़ाइबो तफसीर पढ़ाइबो उसूल तफसीर पढ़ायो वेंदो मुख्तलिफ इल्म कुरान करीम सां गॾु सुन्नत सां गॾु हदीस उसूल हदीस दौरे हदीस मुख्तलिफ कुरान पाक जा इल्म जेके पढ़ाया वञनि पिया जेको अदब पढ़ायो वञे थो दर्स निज़ामीअ जो हिसो आहे उहो अदब जेको पढ़ियो थी पढ़ायो थी उहो त कुंड में छो लिकाए छॾियो आहे अॼु दिलि घुरे थी उहो जेको अदब मदरसनि में पढ़ाईंदो ई उन अदब जी तुंहिंजी लिखियल हिकु तोखे ॻाल्हि ॿुधाया पर ॿुधाइण खां अॻु में एतिरो चवण जो हक़ आहे कढी तीर कमान मां कढी तीर कमान मां मियां मार न मुंह में आही तूं मता तुंहिंजो ई तोखे लॻे जे ख़ल्क़ जे मथां रहम कर जेको तूं अदब पढ़ाई थो जेके रोज़तुल अदब चऊं नफ़हतुल अरब चऊं नफ़हतुल यमन चऊं मुख़्तलिफ़ अदब जा किताब दर्स निज़ामी जो हिसो आहिनि पढ़ाया वेंदा आहिनि शागिर्द जेसीं तूं न पढ़ंदा त दिस्तार ई कान मिलंदी आहे पोइ नफ़हतुल अरब हिकिड़ो निसाब जो किताब आहे अरबी मुहावरे में पढ़ायो वेंदो आहे उन जो वरी हिकिड़ो शरह लिखियो आहे जेको उलमाए देवबंद खां फाज़िल देवबंद जो हितां जो फारिग को आलिम सगोरो उन लिखियो आहे उन जो उर्दू में शरह उन शरह के फजर वेठे पढ़ियुमि हिकु ॾाढी मुहबत वारी ॻाल्हि साम्हूं अची वई दुख बि थियो अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियूं त अथनि पर ख़ल्क़ खे ॿुधाइनि छो नथा लिकायूं छो वेठो ई हाणे दुरूद पढ़ो त तुंहिंजो ई तोखे उहो तीर तोखे पढ़ी ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हाय हाय उन नफ़हतुल अरब जे अंदर हिकिड़ी हिकायत हिकिड़ो मामलो नसीहत भरियो असांखे सम्झाइण लाइ आलिमनि लिखियो आहे ॿुधाइनि था त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो ज़मानो सहाबी सगोरे खां का रिवायत आहे हिकु मुस्लमाननि जी जमात सफ़र जे दौरान डग ॾेयूं वञनि था पिया सफ़र कंदे कंदे हातिम ताईअ जे कब्र ते अचे बीठा किथे अचे बीठा हातिम ताईअ जे कब्र जे मथां ऐं इहो हातिम ताई असांजे महबूब आका रहमत वारे हबीब जे ज़माने मुबारक खां अॻु में गुज़रियो कुझु वक़्तु अॻे हो ऐं हातिम ताईअ जो पुटु अदी बिन हातिम ऐं उन जी हिकु न्याणी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में कलमो पढ़ी मुस्लमान महबूब ते उन्हनि ईमान आंदो सहाबी बणिया ही अञा अॻे हो हाणे ही जॾहिं शाम जो टाइम हो हातिम ताईअ जे मज़ार ते अचे बीठा क़ब्र ते अचे बीठा पोइ उन्हनि काफ़िले वारनि मां हिकिड़ो शख़्स जंहिंजो नालो हो अब्दुल खबीर उहो अॻिते वधी हातिम ताईअ जे क़ब्र सां मुखातिब थियो चए थो अदा ॻाल्हि ॿुध तूं हातिम ताई तुंहिंजी सखावत मुल्कनि में मशहूर हुई तुंहिंजे महलात खे 40 दर हर दर तो तूं ख़ैरातूं विरहाईंदो हुए अॼु शाम थी वई राति हिते टिकंदासीं असां तुंहिंजा महिमान हूं असांखे मानी खाराए मुखातिब थी उनखे थो चए तुंहिंजा महिमान हूं मानी राति तुंहिंजी खाईंदासीं त ॿियनि साथियुनि चयो केॾो न बेवकूफ़ मां आहे जो तोखे खाराईंदो मरी जान छॾे वञी क़ब्र में सुतो चए थो मुआन आहिनि मोर आहिनि हंज हयात जे रही ॾिसी राति त रंगे छॾी ॾेई रंग सां हलातनि जा भाग जे कमाए वया काल हीरा मोती हथनि में लखे हुअनि लाल वॾियूं विरहायूं वया जोगियड़ा जाल हो वयनि गुज़री साल तब जहिड़ा आहिनि जग में हलातनि जा भाग अदा समुंड सोयो जन्ने आदाऊं अमी कमा मोती मरजानने लदाऊं लतीफ़ चवे लाल मंझूं लहरिन तो कोन्हे कीमत तन आमुल महागो तन जो रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं अचो सोहणे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं अदा सोहणे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं अचो सोहणे
हबीब जूं ॻाल्हियूं कयूं रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं वो रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं अचो सोणे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं अचो प्यारे रसूल जूं ॻाल्हियूं कयूं अचो सोणे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं वो रब जंहिंजे प्यारे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं अदा सोणे हुज़ूर जूं ॻाल्हियूं कयूं तुंहिंजा महिमान हो राति हित टकंदासीं असांखे मानी खारा दुनिया मलामतूं कंदी रही दुनिया रोकींदी रही दोस्त रंज थी विया के तो तव्हांजी मर्ज़ी मूंखे मानी मिलंदी ए वेही रहियो सभु सुम्ही पिया राति थी निंड वठी पहुच तो राति जो थियो मानी तो घुरी माज़ पर कब्र में उथी मुझे डाचीअ जी जंग भॻी पंहिंजे साथनि खे थो चए मां घुरी माज़ मानी वरी उहो मुंहिंजी डाचीअ जी जंग भॼी कॾहिं तीर कमान मुंहुं में आई तुंहिंजो ई तोखे हाणे मुंहिंजी डाची मूंखे हाणे जंहिंजी जंग भॼी पई या पंधु त कोन कंदी उथो त कोई खाऊं भला ड्राउ त कंदा दोस्त उथिया राति जो उथी नज़र कंदव कई उनजे डाचीअ जी जंग कपी उहा डाची उन्हनि जॻह कई उहा डाची कुई पचाए पाण त खाधऊं पर पाड़े वारनि खे सॾु करे खारायनि सुम्ही पिया सलेमान भा नफ़हतुल अरब निसाब जो किताब आहे जेको दरसे निज़ामी में पढ़ायो पियो वञे हर मदरसे जो सींगार जॾहिं सुबुह जो सिज उभरियो अञा उथिया ई कोन त परे खां हिकिड़ो नौजवान उठ खे डोड़ाईंदो ऐं सॾु कंदो थो अचे त दोस्तो बीहो तव्हां में अबुल खबीर केरु आहे असांजे नाले पुछण वारो चए थो राति जंहिं तव्हांजे डाचीअ जी जंग कपी हुई उन राति मूंखे बि हुकुम कयो आहे त पढ़ हुकुम कयो अथई मूंखे हुकुम ॾिनई त मुंहिंजा महिमान टिकिया पिया थी राति उन्हनि खे मानी त खाराई अथमि उन्हनि ऊठ जो गोश्त खाई ड्रव कयो आहे पर फजर ते पंधु वेंदा हाणे पंधु न वञनि मथां मूंखे मयार ॾियनि मां इन कबर वारे जो पुटु आहियां अदीब बिन हातिम मां हातिम ताईअ जो पुटु आहियां मूंखे ख्वाब में पंहिंजे अबे हुकुम ॾिनो त अबुल खबीर जी डाची मूं उन्हनि जे आॾो पेश कई उहे खाई ख़ुशि थिया हाणे सुबुह जो सिज न उभरे तूं पंहिंजो उठ काहे पेश थी उन डाचीअ जे एवज़ में पंहिंजो उठ ॾेई अची इन जे करे मां पंहिंजो उठ काहे आयो हां जेका रातो की डाची ही उहा डाची तव्हां पंहिंजी पाण खाधी पर मूंखे अबे जो हुकुम आहे इन कबर वारे जो हुकुम मूंखे चयो अथई त डाची महिमाननि खे ॾेई अचो मां डाची तव्हां डाचीअ जे एवज़ में उठ ॾेई अचो हे उठ हाज़िर आहे तव्हां चढ़ी पोइ अॻिते हलिया वञो तव्हांजा भाउ जेकॾहिं हिकिड़ो कबर जे अंदरि रहण खां पोइ बि ख़ल्क़ जी ख़िदमत करे थो हे त दुनिया जो निज़ाम आहे पर असांजो नबी त सॼे जग जो सरदार आहे ये जुदो सखा है सबे से जुदा ये शान करम है सबे से अलग मिसाल ई कोन्हे दुनिया हिकु पासे मुंहिंजे महबूब जी सखा जियां सखा करणु कंहिंखे ॾांहुं बि न ईंदी ये जुद सखा है सबे से जुदा ये शान करम है सबे से अलग वो झोलियां भरते हैं सबकी वो झोलियां भरते हैं सबकी खुद दे के सदा सुबहान अल्लाह एक नूर का आलम हर साअत है जलवानुमा सुबहान अल्लाह है जलवानुमा सुबहान अल्लाह रोजे की तजल्ली क्या कहना गुंबज़े की फजा सुबहान अल्लाह एक नूर का आलम हर साअत है जलवानुमा सुबहान अल्लाह तवज्जो हिकु कलाक मां कुझु मिंट रहनि था इहा मोकल ॾियो पोइ दुआ था घुरूं चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका तवज्जो फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह
महबूब जी ताबेदारी कयो त अल्लाह मुहब्बत कंदो, अल्लाह जो कुर्ब मिलंदो, रब करीम जी बाज फज़ुल मिली पवंदो। पोइ जंहिंसां अल्लाह मुहब्बत कंदो ये ख़ल्क़ पाण ई उन जे दर ते अची वेंदी। सॾु कर या न कर सभु तुंहिंजा सलामी बनबा, दुनिया तोसां पाण मुहब्बत कंदी, जितां गुज़रंदे ख़ल्क़ उथी बीहंदी, तुंहिंजी इज़त कई वेंदी, तअज़ीम कई, पर सबबु इहो थी फत्तबिऊनी, रसूलुल्लाह जी ताबेदारी कर, हुज़ूर जी इताअत कर, महबूब जो फरमा बरदार गुलाम थी पओ। ऐं मुंहिंजा साईं रहमत लिल आलमीन हुज़ूर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहब्बत प्यार उल्फत इहो ई असांजे कामयाबीअ जो ज़रियो आहे। पोइ जंहिं बि जॾहिं बि जितां बि मुंहिंजे प्रिय सां रुगो मुहब्बत जी लव लॻी पई। हिकु दफ़ो जानवर झंग वेंदा उहे बि प्रिय सां मुहब्बत कंदा हुआ, प्यार कंदा हुआ, अल्लाह जे हबीब जे दर ते हिकु दफ़ो ईंदा हुआ त वरी वरी मेल करे जे बि जानवर हा। मदीने जा साईं सिर्फ़ रुगो खजीअ जे सुकल बुंड जे मथां टेक ॾेई खुतबो पढ़ंदा हुआ, मिंबर पाक पहुतो, कुर्सी पहुती, उहो बेजान बुंड खजीअ जो रोए पियो। दुख दर्द जो दास्तान अॼु बि सुन्नत सीरत भरी पई आहे, पर महबूब जे मुहब्बत में अल्लाह अकबर जंहिं बुराक जे जिब्रील कहाणी ॿुधाई त वठण काइण जन्नत मां वियुमि, उहो वरी उते रोए पियो। उन खां जिब्रील पुछो हो तूं हिते छो थो रोई? अल्लाह अकबर हुन बि पंहिंजे अंदर जो आवाज़, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि, पंहिंजे प्यार मुहब्बत वारो पेचरो परी ॿुधायो। उहो बि उते रोअण जो जेको राज़, दुख ऐं सौद जो जेको सामान, इश्क ऐं मुहब्बत जो अंदाज, ये तो वो दिखा के सूरत फिर चल दिया तो दिल उनके साथ रवाना हुआ, वो दिखा के सूरत फिर चल दिया तो दिल उनके साथ रवाना हुआ। अब वो दिल है न वो दिल रुबा, रही जिंदगी वो बार है, रही जिंदगी वो बार है। सुभान अल्लाह। ये तो हिकु दफ़ो ॾिठ में दिलि ॾेई छॾियमि, वियो त दिलि ई खयूं वियो, हाणे दिलि जो मुंहिंजी खई वियो त पोइ हिते बचो छा? चए थो वो दिल है न वो दिल रुबा, हाणे पोइ हिते छाहे? चए थो रही ज़िंदगी, हयाती त मूंसां गॾु आहे न, रही ज़िंदगी। चए थो उहा जेका ज़िंदगी आहे वो अॼु बार थो पाण ते सम्झा, रही ज़िंदगी वो बार है, रही जिंदगी वो बार है, वो दिखा के सूरत फिर चल दिया तो दिल उनके साथ रवाना हुआ। अब वो दिल है न वो दिल रुबा, रही जिंदगी वो बार है, रही जिंदगी वो बार है। फत्तबिऊनी, पोइ हिकिड़नि ताबेदारी कई, पर कंहिंसां करम अहिड़ो थियो, हिकिड़नि सॾु करे घुरियो, पर कंहिंसां बिना घुरण जे पिरी पाण परची पियो। कंहिंसां त पाण बिना घुरण जे महिरबानी थी। उहे केर हन? बगदाद जे पाणीअ जे दरबार में हलो, गौसल आज़म सरकार जी ज़िंदगी मुबारक पढ़ो, यारीअ वारे जवान जे दरबार तां कुर्बान। पाण फरमाइनि था, मां सुतो पियो हुयुमि, रहमत लिल आलमीन दिलबर हबीब पाण अचे उथारे वेहारे। सुभान अल्लाह। बचड़ा ख़ल्क़ असां वटि ईंदी, पर असां तो वटि आया उथी वेठासीं। मदीने जा साईं पंहिंजे हंज मुबारक में वेहारे पाण फरमाइनि था, तव्हां दीन खे ज़िंदह कंदा, मुहय्यदीन तव्हांजो लक़ब बणबो, तव्हांजी ख़ुदा जे ख़ल्क़ में क़यामत तक ताज़ीम हलंदे। पर असांजो हुकुमात उठे ख़ुदा जे ख़ल्क़ खे वाइद नसीहत फरमा, तकरीर फरमाए, खिताब कर। त महबूब सुबहानी फरमाइनि था, मूं अर्ज़ कयुमि आका, अञा उन मंज़िल ते पहुचण जे लाइ कुझु ज़ाहिरी ज़रूरतूं बि आहिनि। पाण फरमाइनि था, ज़ाहिर हुजे या बातिन हुजे, सभु दुनिया जा इल्म फन हिकु मिंट में असां तव्हांखे ॾेयूं था वञूं, सभु कुझु अता कयूं था। त सरकार पंहिंजो लुआबे दहन, अल्लाह अकबर, 7 मरतबा, हिकु मरतबो विझी छॾिना। सरकार पंहिंजो लुआबे दहन सिर्फ़ रुगो हिकिड़ो दफ़ो जे खूह में विधो त खारो खूह मिठो, हिकिड़े दफ़े विझण सां ई सभु कुझु मिली, 7 दफ़ा छो?
छा हिकमत हुई इन में। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह मुझे महबूब जे जॾहिं दावत करे आयो खंदक वारे जंग जे दौरान, अर्ज़ु कईसीं 10 या 11 15 जमायती वठी अचिजो, ग़रीब आहे तव्हां बि अचो। मदीने जे साईं सभिनि खे चयो 3000 आहे, चए सभु हलो जाबिर जी दावत। सभु आया, हुनजे घर जो हाल पोइ अॻु में ॾसे बि वियो साईं 5 15 वधीक न, बस 2 किला ॿुधो मूं वटि अटो आयो जवन जो, मां 10 15 जी मानी कंदुसि। महबूब सॼी जमात या 3000 जे लॻभॻि जॾहिं हज़रत जाबिर जे दर ते पहुता, हुज़ूर फरमाया बीह रहो, अॻिते कोई बि न अचे। जॾहिं सभु बीठा पाण फरमायो घर में था हलो, लुड़ न कजो, चुप ख़ामोश थी उते वेहिजो, मथां ते आवाज़ कयो आहे। मालूम थियो जिते जमायत गॾु थींदी आहे इहो लुड़ तॾहिं बि थींदो हो, आवाज़ चुरपुर थी वेंदी। हुज़ूर फरमायो त केर बि बदनज़मी न करे, सभु को पंहिंजे पंहिंजे निशिस्त पंहिंजी जॻह ते हली ख़ामोश बाद बि वेही रहे। पोइ हुज़ूर जी ज़ात पाक अंदरि अची जेको 2 किला जवन जो हिकिड़ो अनु हो उन में पंहिंजो हिकु दफ़ो लुआबे दहन अता कयो त 3000 खाई। उन भाॼीअ में हिकिड़ो दफ़ो लुआबे दहन अता कयो त उन मज़ा 3000 खाई विया। पर हज़रत जाबिर खां पुछूं त पोइ कीअं ॾिठी, चए थो ख़ुदा जो कसम 3000 त खाई विया पर पे 3 लख हुजनि त बि खाई वञनि। खाण खुटे कोन पियो, जेतिरो निकिरे पियो मां ॾिसां पियो त ओतिरो वरी हेठों मथे वधंदो पियो, पाण मुराद जो चश्मो उभरंदो आहे। इहो सिलसिलो ॾिठो में त ही त सरकार हिकिड़ो दफ़ो लुआबे दहन जिते लॻायो उते वयल भाग वापसि पिया अचनि। पर महबूब मुर्शिद दिलबर दस्तगीर पीरवान पीर संदत जे अज़मत तो कुर्बान पाण फरमाइनि था हिकु दफ़े सां हज़रत जाबिर जे दर ते 3000 ग़ुलाम खाइनि। पर हे त 3000 हा जॾहिं जंग तबूक लड़ी वई, तबूक वारी जंग, ऐं मुंहिंजे महबूब आका रहमतन लिल आलमीन हक़ जे सलामतीअ जे लाइ, कलमे ऐं क़ुरान जे तहफ़ुज़ जे ख़ातिर, दीन ऐं इस्लाम जे काइन आइन जे बालादस्ती जे ख़ातिर, हक़ सच जे फ़रोग़ खे आम करण जे लाइ कुफ़ार सां, बातिलनि सां, ताबूतनि सां, काफ़रनि सां, मुनकरनि सां जंगियूं लड़िया, जिहाद कयो तलवार जे सूरत में। उहे अल्लाह जे हबीब जंगियूं कंदा रहिया। हाणे आख़िर में कुझु तव्हां बि मदद कयो, कुझु सिखी विया आहियो, कुझु सिखो, कुझु यादि कयो, कुझु विसरी बि वेंदो, कुझु जाॻो, कुझु निंड बि वठी वेंदो। हाणे हिकिड़ी शइ तव्हां खां पुछूं था पिया, 3 मिंट तव्हांखे मोकिलियो ॾियूं था, इहे कलाक खां उटल था वठूं, छो त वॾे वट सां नंढड़ा बि गॾु हूंदा आहिनि, उन नंढड़नि ज़रूरनि खे खणी गॾूं था पिया त मुंहिंजे महबूब जेके काफ़रनि सां जंगियूं लड़िया, हिकिड़ियूं जंगियूं अहिड़ियूं हूं जंहिंमें बाज़ाब्ता पाण शरीक थींदा हुआ, ऐं कुझु जंगियूं अहिड़ियूं हूं जिन में पंहिंजे ग़ुलामनि सहाबनि खे उनजो सिपा सालार कंदा हुआ। जंहिंमां हिकु जंग अहिड़ी हुई जंहिंमें महबूब आका रहमतल लिल आलमीन जॾहिं जमात खे मोकिलनि पिया, हुज़ूर जी अखियुनि में लुढ़क हा। ग़ुलामनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सबबु छा आहे? पाण फरमायो मासूमियत खां वठी हज़रत ज़ैद बिन हारिस असां सां गॾु रहियो आहे। रिवायत साहबी हो जंहिंजो अल्लाह क़ुरान में नालो खणी ज़िक्र कयो, हज़रत ज़ैद बिन हारिस। हुज़ूर फरमाया अॼोकी जंग जो सिपह सालार हज़रत ज़ैद बिन हारिस इहो थींदो। पर ॿुधो, जॾहिं हज़रत ज़ैद बिन हारिस इन जंग में शहीद थी वञे त पोइ उन जी जॻह ते हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा उन जो सिपह सालार थींदो। जेकॾहिं हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा शहीद थिए त पोइ उन जंग जो सिपह सालार हज़रत जाफ़र बिन अबी तालिब, जंहिंखे हज़रत जाफ़र तयारु चयो वञे थो, हज़रत जाफ़र बिन अबी तालिब उन जो सिपह सालार थींदो। पर जॾहिं हो बि शहीद थी वञे त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, जेके पाण में भलो सम्झो उन खे खणी तव्हां सिपह हुकुम ॾिनो। सहाबा निकिता त उन वक़्त में जेके यहूदी आहे काफ़र पढ़ियल त हुया न, उन्हनि चयो त इहे 3 शहीद थींदा। कीअं थींदा? कि अल्लाह जे हबीब जो नालो खणी ऐं उन जो मसावी ॿियो ॾिनो आहे, हो न रहे त ही अचे, ही न रहे, 3 ते पाण बीठा, ऐं चौथो जेको ईंदो जंग फतह वठंदो। थियो बि ईअं, उन जंग जे अंदरि हज़रत अब्दुल्लाह बिन रवाहा शहीद थियो, उन जंग में हज़रत ज़ैद बिन हारिस शहीद थियो, उन जंग जे अंदरि हज़रत जाफ़र बिन अबी तालिब शहीद थियो, हज़रत ख़ालिद बिन वलीद उन जंग खे फतह फरमायो आहे। चवण जो मक़सदु ही त कुझु जंगियूं अहिड़ियूं जंहिंमें सरकार जा ग़ुलाम वेंदा हुआ, कुझु जंगियूं अहिड़ियूं जंहिंमें बाज़ाब्ता पाण उन जी कमान कंदा हुआ। महबूब जेके जंगियूं पाण लड़िया हुआ उन्हनि जो तादाद केतिरो हो?
घणा दफ़ा पाण बाज़ाब्ता सिधी रीति जंगनि में शरीक थिया। हिकु ॻाल्हि इहा ऐं ॿी ॻाल्हि इहा त इस्लाम जी पहिरीं जंग कहिड़ी आहे ऐं आख़िरी जंग कहिड़ी आहे। ऐं पहिरीं जंग जॾहिं लड़ी वई त मुंद मौसम कहिड़ी हुई ऐं जेका आख़िरी जंग लड़ी वई त उन में मुंद मौसम कहिड़ी हुई। पहिरीं जंग में मुस्लमाननि जो तादाद केतिरो हो ऐं मुस्लमान शहीद केतिरा थिया ऐं जंग जी शुरूआत पहिरें पहर में थी या शाम जो थी ऐं उन खां पोइ जेका आख़िरी जंग लड़ी वई आहे मुंद मौसम कहिड़ी हुई ऐं उन जो ज़मानो तादाद सहाबनि जो केतिरो। इहे घणियूं ॻाल्हियूं थी वयूं। कुझु तव्हांखे इन जे लाइ टाइम पीरियड घणो घुरिजणु खपे। हलो ठीकु आहे, तव्हांखे महीनो इजाज़त ॾियूं था, ईंदड़ महीने हयाती रही त हिते न त कंहिं ॿी कुंड में वरी तव्हां खां पुछंदासीं। पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल आहे त अदा बादल थींदो चए त सभु ॾसियूं वञो हाणे ई ॿुधा भला हाणे ई ॿुधण जे लाइ ज़हन ठाहे हिकु दफ़ो चओ त पोइ ॿुधाया। चओ रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं, रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं, अचो सुहिणे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं, अदा सुहिणे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं। रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं, रब जंहिंजे करे खुशहालियूं कयूं, अचो सुहिणे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं, अॼो प्यारे हबीब जूं ॻाल्हियूं कयूं। आख़िरी जेका जंग महबूब लड़िया उन जंग जो नालो हो जंग तबूक। तबूक वारी जंग इहा महबूब जी आख़िरी जंग हुई जंहिंमें बाज़ाब्ता पाण शरीक हुआ। उन जंग में 30,000 असहाब गॾु हुआ। जंग गर्मीअ जी मुंद खजूं वढजण ते हुयूं जेका हाणे मौसम हले थी पई जून जुलाई जा ॾिहाड़ा, उहा लड़ी वई हुई। पोइ उन जंग जे दौरान सफ़र में खाइण पीअण जो सामान ज़ादरा खपी, कुझु बि न रहियो। गुलाम मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में हाज़िर थी अर्ज़ था कनि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आका तव्हांजो हुकुम आहे त सफ़र में सभु कुझु कयो पर सफ़र वारी सवारीअ खे ज़िबह नाहे करणो। से हाणे त कुझु बि न रहियो आहे, इजाज़त जो त पंहिंजा उठ कुई खाऊं पेट जो गुज़र थिए। त महबूब गुलामनि ॾे निहारे पाण फरमाइनि था तव्हांजी राय कहिड़ी आहे? त सैयदना फारूक आज़म अमीर उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, मुंहिंजी राय आहे त जमायत खे मनो कयो, उठ कुहण जी इजाज़त न आहे। पंधु परे आहे, उठ थोरा आहिनि, 30,000 जी जमायत आहे, हिकु उठ ते टे जमायती सवाल था थियनि पिया। छा कयूं? खाइण पीअण जो सिलसिलो साईं जेका बि जमायत आहे उन्हनि सभिनी खे चओ त जेको बि अथव खणी हिकिड़े दस्तरखाने ते रखो, पोइ सभु खणी अचनि ऐं तव्हां उन में बरकत जी दुआ कयो, सभु खाईंदा। जो अक़ीदो हो महबूबन फरमाया इहा राय ॾाढी भली आहे। हुकुम ॾिनो त जेतिरो तव्हां वटि आहे खणी अचो। पोइ अधु मानी खणी आयो, पोइ सुकल गबो टुकर खणी आयो, कंहिं ॿ बुक जवन जा ॾिना, कंहिं बुक खारकुन जो ॾिनो, कंहिं 5 खारकू। पर हिकिड़ो सहाबी उन वीचारे पंहिंजे उन कुर्ते मजो हथ जो हुयो सिर्फ़ु खखड़ियूं खखड़ियूं बूंदियूं खणी हाज़िर के आका मूं वटि पाण फरमाई इहे बि रखो हिन में। पोइ जॾहिं सभु सहाबा गॾु थिया अचे रखियनि त हज़रत ज़ैद बिन हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हु जो सिलसिलो जेको दुनिया ॾिठो हो उहो हर मोड़ ते जेके अॻु में सिलसिला गुज़रिया उन्हनि में उहा शइ ॾिसी पोइ वरी ॿियनि खे ॿुधाईंदो हो त ॿिया गुलाम चवनि पिया अॼु ज़ैद बिन हारिस असांखे यादि थियो, अॼु हुजे हा त अंदाज़ो करे हा। डिगी थी मदीने जे साईं बरकत जी दुआ करे उन्हनि में पंहिंजो लुआबे दहन जो अता कयो। 30,000 जमायत खाई वई, जंहिं जेतिरो खयो ओतिरो त खणो पर खुर्जी में भरियो त बि खुटंदो ई का। आया जब मौज में कतरे से दरिया कर दिया, पड़ गई जिस पे नजर बंदे से मौला कर दिया। हिकु दफ़ो लुआबे दहन काफ़ी हो पर महबूब मुर्शिद गौसुल आज़म सरकार फरमाइनि था सरकार मूंखे 7 दफ़ा लुआबे दहन था फरमायो। हाणे छा अंदाज़ हूंदो? सुलेमान बा तवज्जो फरमा, महबूब सुभानी कुतबे रब्बानी सैयदना मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी दिलबर दस्तगीर पीरान पीर संदन
जे दरबार तो कुर्बान वञा जिनके 7 मर्तबा लुआबे धन रसूलुल्लाह अता फरमाए ऐं हुक्म था कन अब्दुल कादिर बचड़ा खुदा जे खल्क के तकरीर कर वाइज़ कर नसीहत कर दीन इस्लाम जे फरोग के आम फरमा अवा मुहिद्दीन जे लक़ब सां दुनिया में ॿुधा ऐं सुञाता वेंदा त पाण फरमाइनि था उन खां बाद हर दुनिया जो इल्म हर दुनिया जो फन हर दुनिया जो मामलो रब करीम मूंखे अता कयो मुंहिंजो सीनो मुबारक कुशादो बणिजी वियो ऐं मुंहिंजी निगाहे करम 7 ज़मीनुनि खां पार 7 आसमाननि खां पार पाते पोइ जॾहिं जमायत तकरीर ॿुधण ईंदी ही वाइद ॿुधण महबूब सुभानी फरमाए त पोइ जॾहिं कम जी मुंद हूंदी हाणे थ्रेशर था हलनि कमंद जी कटाई थी हले खारकूं शुआरा था थियनि जमायत न पई अची सघे त उन वक़्त बि जॾहिं जमायत थोरी वाइद में शरीक थिए उन्हनि जो बि तादाद घटि में घटि 40,000 जे लॻभॻि थोरे में थोरी जमायत ईंदी हुई जेका वाइद में वेहंदी हुई पर संदन जी ज़िंदगी मुबारक में लिखियल आहे त हिकिड़े मौक़े पाण तकरीर पिया कनि वाइद कंदे मींहुं वसी पियो बरसाति मथां वाइद में त जमायत उथी मींहं खां भॼण के हेॾे विया के पाण उते दुआ जा मूंखे हुकुम कयो थी त मुंहिंजी ख़ल्क खे गॾु कर हाणे मां गॾु करण ते तूं वरी उथाए मींहं में मुंहिंजी जमायत में वापसि कर पंहिंजे मींहं खे पोइ हिते बीहार अल्लाह अकबर ऐं दुनिया ॾिठो जे हिकिड़ो लीको निकिरी वञे जमायत खां ॿाहिरि मींहुं अंदरि फुड़ी बि कान पई वयल बि मोटी आया अल्लाह अल्लाह मूं त हिकिड़ो पंहिंजो मिसाल ॾिठो ख़ुदा जो कसम अकुल कमु कोन कंदो आहे उहो रबियुल अव्वल जो सिलसिलो शायदि मीलादनि जो हले पियो खैरपुर खां अदा मूं चयो पंधु परे आहे मींहुं थो वसे चयो त हिते आहे ई कोन अचो जॾहिं सरहद में पहुतावे अदा मींहुं शुरू थी वियो आहे साईं एॾे पके में असांजे कचे में आहे ई कान पाचो हाणे जॾहिं हलंदे हलंदे कचे में दरियाह जे कप ते पहुतासीं चयोसीं वाइद तकरीर जो सिलसिलो हले थो उन पिंडाल में हज़ारनि जे तादाद में ख़ल्क वेठी आहे अंदरि वेही तकरीर वाइद शुरू थियो अखे ॾिसूं पिया ॿिनि फलांगनि ते चारई पासा बरसाति हले थी पई दरिया में मींहुं पोखुनि में ॻोठनि में चारई पासा बरसाति हले पई ऐं जिते वाइद तकरीर 2 कलाक बयान हलियो अॼु बि वीडियो मूं वटि मौजूद आहे ख़ुदा जो कसम अंदरि मींहं जी फुड़ी निकाली तुंहिंजे कुदरत कुर्बान वञा मुंहिंजे महबूब सां तूं सचो थी दिल पर हुजूर जो इश्क महबूब सां प्यार मोहब्बत लो लॻा दुनिया जी का बि ताक़त तोखे लोॾे न थी सघे पई इश्क सुल्तान बतहा पे कुर्बान जा क़ल्ब तारीक को रोशनी मिल गई क़ल्ब तारीक को रोशनी मिल गई उनके दामन से वापस तो हम हो गए रूह को एक नई जिंदगी मिल गई रूह को एक नई जिंदगी मिल गई। अस्सलाम वालेकुम।